असांजे साईं मसूद बख्श गजराई साहब हज़रत मखदूम गुलाम साईं ते तफ़सील उनजी शाइरी उनजा मौलूद बि ॿुधाया ऐं मौलूद जो पहिरियों शाइर सिंधी अदब में साईं सां मनसूब थियल आहे। पर उन सां खोड़ सारियूं साईं जी तहक़ीक़ जी ॻाल्हि कई, खोजना जी ॻाल्हि कई, रिसर्च जी ॻाल्हि कई। उहे शयूं आहिनि जेकी तहक़ीक़ थियणु घुरिजे। हाणे तहक़ीक़ ते ईंदासीं असां अलाए कहिड़े कहिड़नि पासनि खां हलिया वेंदा। छा साईं अब्दुल लतीफ़ भिटाई साईं बेता जागुरनी गोदड़ी सा मुलायती मुर्ख चेला मारे चुरख ओडे वे अदब। छा साईं फरमाए थो जेका अदीबाना फज़ीलाना फासहाना तव्हांजी गोदड़ी निकिता उहा चुरख हणी गोदड़ी खणी चुप करे इल्मु अदब सां वेही रहो ऐं दुनिया जे अंदरि ॾिसो त छा थिए। जांच कयो, वाचिंग कयो। हाणे तहक़ीक़ रोज़ बरोज़ थिए पई। साईं जन ते बि थियणु घुरिजे, मखदूम गुलाम काई साहब जन ते त मौलूद जे लिहाज़ खां साईं केतिरा पोइते आहिनि। गंबड़ जो हिकिड़ो शाइर आहे, उनखे मौलूद जो तमामु वॾो शाइर चयो थो वञे। मौलूद जो जा साईं कानी कराबती साईं जूं ॿुधायूं उन ते बि हिकिड़ी तहक़ीक़ थियणु घुरिजे। इहे हिकिड़ियूं रवायतूं ॻाल्हियूं ॾंद कथाई ॻाल्हियूं आहिनि, पर आहिनि हक़ीक़त ते वञनि। साईं एतिरो साईं छा चयूं, एॾो बुज़ुर्ग माशाअल्लाह हिन उमिरि में शयुनि खे वेझो थी ॾिसे, जुनून जी हद ताईं ॾिसे, इश्क करे उन्हनि शयुनि सां, उन्हनि शयुनि सां मोहबत करे। हाणे 20 साल 30 साल जी बुज़ुर्ग वक़्तु जदीद त हिननि शयुनि जा अञा अहसास थींदा। एॾो सारो ॻोठु आहे, ॾिसो इहो बुज़ुर्ग वीचारो पाण करे पोइ ॻोठ वारनि खे ॼण ख़बर ई तनक़ीद असां कंहिंखे कोन था ॾियूं। सभु असांजा हिते दोस्त आहिनि, वेठा आहियूं, गॾु रहिया आहियूं, मोहबतूं ॾिनियूं सभिनी, असांखे कंहिंखां का बि शिकायत कान्हे। पर साईं ॻोठ जे रिसर्च वारी हेॾी बुज़ुर्ग हस्ती दुनिया जी खणी आयो आहे सुबुह शाहपुर प्रोग्राम खे वरी हिते, त उन में साईं सां ताउन करणु घुरिजे। ॿियो न त वेही ॿुधणु त घुरिजे, नौजवान थी वेहनि, हूअं बि त वेहूं था इलाही कमनि में, त हिननि हिकु कम में वेहूं, हिननि शयुनि खे पढ़ूं। हाणे शाइनात शहीद एॾी सारी हुनजी शहादत जो शान आहे, जंहिं हेॾो सारो नारो ॾिनो जो खेड़े सोई खाराए। उनजी पैरोकारी अॻिते हली जर्मनिस्ट कार्ल मार्क्स कई, सोशलिज़म जो नारो ॾिनो, सोशलिस्ट इनकलाब आया। त इन्हनि बुज़ुर्गनि पंहिंजे हिसाब सां शयूं ॾिनियूं। भिटाई साईं पाण ॾिनियूं, सचल ॾिनियूं, वारिस शाह ॾिनियूं, बुले शाह ॾिनियूं, साईं जहांजा साईं ॾिनियूं। त हीअ जेके बुज़ुर्गनि जूं हस्तियूं आहिनि पूरी दुनिया में, सच पुछो उहे ख़ुशनसीब अहिड़ा माण्हू साईं निसार जहिड़ा फ़क़ीर जेके सॼो ॾींहुं दरगाहुनि सां अंदरि खे अंदरि रखियो वेठा आहिनि। असां केॾा बि जदीद दौर जा मॉडरेट थी वञूं, वॾी कमांड रखूं शयुनि ते, पर इहे शयूं पहिरां खणंदासीं। भिट सभु शयूं जॾहिं भिट वसाए दुनिया तर्क करे वेही रहियो, जेको मज़ो आहे त भिट में आहे। इन खां पहिरियां वारी दुनिया लाइ कीअं फ़क़ीरी लिबास पाइणु, फ़क़ीरी रंग में हलणु, उनजो मज़ो ई पंहिंजो आहे। उहे कुदरत वरी कंहिं अहिड़नि फ़क़ीरनि खे नसीब कंदी आहे।